रहमान रहीम। असांजी अॼोकी हिन कैंप में पहिरियों दफ़ो जेके सिंध जूं नियाणियूं आहिनि, जेके क्लिफ्टन खां मुंहिंजूं पंहिंजूं नियाणियूं ऐं असांजूं बेशुमार क़िस्मनि जूं ॿियूं नियाणियूं ऐं असांजी हिकिड़ी नियाणी कलसूम बलोचा साहिबु आहे जेका हिन कैंप में शामिलु थी। उन अची पंहिंजे तरफ़ां पंहिंजे वालिदेन जे तरफ़ां अची 50,000 रुपया हिन कैंप खे ॾिना ऐं गॾोगॾु मुंहिंजी नियाणियूं जेके सोभ ऐं सबा ऐं मुंहिंजी मिसिस उन्हनि उतां क्लिफ्टन तां अची 2 गाॾियूं जेके सामान जूं राशन जूं 5 लख रुपए जो सामान जेको उहो आहे उहो हिन कैंप में अची उन ग़रीब ऐं मिसकिन अबोज माण्हुनि जे लाइ ॾिनो आहे। ऐं असां मां पंहिंजी ज़ाती तौर ते पंहिंजे समूरनि दोस्तनि जे तरफ़ां सिंधी तमामु घण घुरनि सान्यावंदनि अमीर तबिके जे माण्हुनि ऐं ॿियनि ख़ुशहाल माण्हुनि खे इहा गुज़ारिश थो करियां त हिन ॾुखे घड़ीअ में पंहिंजे माण्हुनि जा मददगार साबित थियो, छाकाणि त इहे महलूं कंहिं वक़्तु कंहिं बि माण्हूअ ते अची सघनि थियूं। हीअ अमीरी ऐं हीअ जेका ग़रीबी ऐं बीमारी जेका आहे इहा ईंदे देरि कान थींदी आहे। उन करे पंहिंजे माण्हुनि जा जेतिरा भजलू थींदव ऐं तव्हां जेकॾहिं अलाह पाक पंहिंजे पाक कलाम में फरमायो आहे त जेकॾहिं अव्हां मुंहिंजे ॿाननि ते ज़मीन ते रहंदड़ वारनि ते तव्हां रहम कंदव त मां अलाह तव्हां ते रहम कंदुसि। उन करे हीअ समूरनि पंहिंजे सरहदी वारनि माण्हुनि खे मां पंहिंजे तरफ़ां इहा गुज़ारिश करियां थो, पंहिंजे दोस्तनि जे तरफ़ां शहर कराची में रहंदड़ समूरा माण्हू सिंध जे सॼी सिंध जे कुंड कड़िश में रहंदड़ जेकी बि असांजा सरहदी वारा माण्हू आहिनि उहे ऑफिसर्स ऐं असांजा ॿिया माण्हू उहे पंहिंजे माण्हुनि जी ग़रीब ऐं मिसकिन अबोज माण्हुनि जी दिलि खोले मदद कनि ताकी जीअं असीं ॾुखी घड़ीअ में पंहिंजे माण्हुनि जा मददगार साबित थी सघूं।